खैरपुर में मशहूरी बिरादरी पारां ॻोठ जे वॾेरे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ निहाल ख़ान मशहूरी जे रहवासियुनि तस्लीम मशहूरी, रहमत, गुलज़ार ऐं ॿियनि दायूं त 3 महीना अॻु जवाबदार सुभान मशहूरी, मुमताज़, शवाल, शहबाज़ मशहूरी, नीगर असलम खे अगवा करे घुटा ॾेई क़त्ल कयो हो। हुननि चयो त वॾेरो अल्ताफ़ मशहूरी जवाबदारनि जी वंगार वेंदे केस तां हथ खणण लाइ मोतबार धमकियूं ॾेई रहियो आहे। जवाबदार दुर जीअं जो मूंखे ॾिठो त रोड ते अची करे मुंहिंजे गले मां वठी मूंखे जेका असां धमकियूं ऐं तोखे मारींदासीं, तोखे कोन छॾींदासीं, तोखे क़त्ल कंदासीं, पोइ गले मां वठी करे मूंखे उते गेलींदा रहिया। ॻोठाणे चयो त जवाबदारनि तरफ़ां खेसि विच बाज़ार में गेले क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। जॾहिं त हू जवाबदारनि ख़िलाफ़ थाणे ते दांह खणी विया त मक़तूल जे वालिद खे ई पुलिस लाकअप कयो। शहीद जे पीउ खे वठी करे थाणे ते वञो ऐं मेडिकल जेका सर्टिफिकेट वठी करे जेका असां तव्हां उते पंहिंजी फरियाद दाख़िल कयो। पोइ आउं जीअं जो उते पहुतसि त अल्ताफ़ मशहूरी SHO खे चयो त इहो मोहम्मद परियल आयो आहे, इन ते रेड करे इन खे गिरफ़्तार करे शहीद जे पीउ खे बि जेका असां लाकअप कयो। शहीद जो पीउ जेका आहे असां तस्लीम अहमद मशहूरी हींअर जेका असां जेल में आहे। SHO साहब जेका असां थाणे PS सोबेदर ते आहे। SHO साहब हुनखे छॾे कोन थो। मशहूरी बिरादरी मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk